दोनों गलाना मैं सोचे तो मैं शायद गलाना। अस्सलाम वालेकुम जी त अॼु असां पंहिंजो गिलोब स्टार्ट था कयूं गिलोब चौंक खां ईअं संगत ऐं जेको आहे घर गर्मी पई थिए पोइ हिन जे करे सोचियोसीं त थोरो हवा जो मज़ो वठूं। सही आहे संगत असल में आहे व्लॉग असां गिलोब था चऊं सही आहे ऐं जेको असां थोरो चकर हणंदासीं थोरो रूट हणंदासीं उन खां बाद घुमी फिरी वाख वठी थधिकार वठी पोइ हलंदासीं घर और जाते दिल चयो थोरो खाईंदासीं पीअंदासीं न त घर हलंदासीं। अचो त पुछूं था सच त भाउ खां सच त भाउ जेको आहे रौनक ॾिसण लाइ तयारु आहे या घर वठी वञूं हे खत्म। अच्छा छा थियो आहे गाड़ी कढो हलो बाबा असां हाणे वियूं थोरो गाॾी तव्हां हलो भाउ हलो बाबा हलो ऐं संगत हले थी असां बि गाॾी कढूं असां बि हलंदासीं असांजो जेको ड्राइवर आहे न थोरो हेवी ड्राइवर आहे पर हिन खे करे हिन खां मां वठंदुमि मां हलाईंदुमि मां हलाईंदुमि बाबा न मां हलाईंदुमि असां जेको आहे न गाॾी हलाइण ते वठंदा आहियूं ईअं संगत मज़ो आहे तमामु बहितरीन घर खां निकिरो घुमो थोरो हवा जो मज़ो वठो तव्हां ईअं घर जेको आहे बचल जाए बिजली न आहे काॾे वञो जीअं त असां 50 किलोमीटर सफ़र तय करण खां बाद चल झूठा असां पुॼी वियासीं जेको आहे हिन अब्बासी स्वीट वारे उन खां बाद संगत तयारु बीठा सॼी हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं हे भाउ दोस्त जेको आहे अंदरि वेंदा हाणे काफ़ी देरि खां अंदरि रश हुई थोरी हाणे अंदरि वञी वेंदासीं हाणे जेको आहे तव्हांखे वेंदा थोरी देरि थकु पटींदासीं हुन खां पोइ वरी कुझु खाईंदा पीअंदासीं हे सॼो तूं पंहिंजे हुन में अंदरि में वियो छा दिलि चयो बाबा ख़बरां ॿबरां हलाए टीवी बाबा न्यूज़ न्यूज़ हलाए वियो भाउ वियो दोस्तो वियो वियो जाते सम्झ में एसी हल रहा है बाबा एसी हल रहा है संगत जेको आहे सारी तालीम हासिल करण में मसरूफ़ आहे मां साथ पढ़ो न कुझु त पढ़नी हथकारा हूंदो आहे साथ मामा जाने भी कर बैठो मामा तव्हां बि त सबक पको क्यों नहीं ये मेरा दोस्त अब कुल्फी ऑर्डर करेगा और अरे साथ तो चलो तो मैं दही वठंदो लस्सी पीने या बोला है ना उस्ताद बोतल सदी खड़ी ने उस्ताद हां गट में आऊंगा यार शो परे समय गाड़ी आहे त मां सां त हमी दिल आहे पाण वरी शिके देखो वरी शिके साथ त भाउ ईअं असां खां पुछे कुझु त साथी शुरू थो ॻाल्हाए पोइ छा जवाबु ॾींदा बाहर नको तो तुझे भी घटना है ये जितना बड़ा है ना ओए तू खिले नजर आई सच में आई मजाक वाला सच में आई दोनों गलाना मैं सोचे तो मैं शायद गलाना। हां बाकी क्लब गलाए वाली पूरी मुंह खराब कर अरे सोचे ही भी को भी कड़ो गलो गलाई मां को फतवा नहीं मानी फतवा है समझ को ना मुझे ना सोचे नाले गलो गलाई कड़ो खेड़ा मानो अने मुझे ना थदी बोतल करावे ना तुम्हारे मेनी फिर भाड़े कर चली हां बा तू छा ऑर्डर किया चाट में दही बड़ा खा दही बड़ा चाट में जबर पापड़ी हुई है जीअं त भाउ कुझु संगत जेको आहे समोसा चाट ऑर्डर कयो आहे ऐं असां जेको आहे दही भला ऑर्डर कया हाणे उहे थोरी देरि में चढ़ा रहनि ऐं जेको आहे खाईंदासीं पोइ बि तव्हांखे ॾेखारे बोतल ऑर्डर भैया कहिड़ी बोतल आहे अमित जानी ऑर्डर खणी आयो जियो कहां सा मोहब्बत आ जियो अमित जानी जियो पांदर आना है संगत सॼी अलहमदुलिल्लाह हाणे खणंदी पंहिंजो हिसो जेको जंहिं ऑर्डर कयो आहे असां दही भला ऑर्डर कयासीं संगत जेको आहे समोसा चाट ऑर्डर कई जियो अमित जानी जियो संगत विढ़ण में मसरूफ़ साजू दा दुकान ने मुंह खराब आ दियो ट्यूशन ते जेको कल सबक मिलियो ने अॼु ते वेटर पुछा दे याद न हुया दे बाकी असा है ना मजलूम है दोस्त अरे दही बड़ा सने भी किए जल्दी तोतला सेठी पार तो अरे अरे सब लोग जियो बुला जानी जियो दही बड़ा
ए वा जेको आहे हमीद जो मिल्क वारियूं जेके आहिनि डॉन मासा हली रहा ऐं हमीद जानी जेको आहे ए मिल्क वारियूं बोटल अची वयूं चवांस तो मिल्क वारी बोतल चवांस तो पुपली लाइ चई पुपली बादाम भाजी बंदो वो सोरो पीए तो घुराए हुन लाइ पिपली हिन करे जो खीर वारी बोतल ऑर्डर न कई त धंधा भॻल अथनि ईअं बि त बादाम फासी पिया था धंधे में थोरो इन करे न कयोसीं हाणे जेको आवाज़ जानी हमीद भोग हण त चाहे पुछो ॼाणंदा सलाम सलाम दो यार सलाम जे बाबा नहीं है ना सजी रात रुनो बेका ना मुंहिंजी मम्मा विहारी अथऊं सोना कई अथई जियो माता जियो मां की यार चाट आई ने वात में नंढो फोटो फासी पियो अथई इन्हनि चङो त न घुराई न नंढो फोटो वाते पासे था और सुबुह जो थदा दावा करे ये वाला मेरे जियो साल ते बाद जियो लगो पिया साजिद पाए बस रूप टोड़ेगा छापड़ो चा भी ने फुली पाए लेडीज दिया लेडीज दिया फुली बस आ गया हां सलाम अलैकुम सुमन बुकमन भी बंद यार या पढ़ी करो अब चावल डाला गया खबर थी सोले भोग तो लगे ना साजिद तू खिली तू मुंह लगा मुस्कुराई तो मुस्कुराई क्यों सड़ा यार मजलूम दोस्त भोग होता ना खिलो ना रोए कौन है ये लोग हां ये शक्ल है छाती ये सच में ना है कुछ हां छाती दोबारा बोल दोबारा देखो रिपीट करो ए बाबा जेको आहे सभु जेको आहे संगत सॼी दोस्त टीम सिंधी पूरी खाई वई आहे हाणे असां जेको आहे खाधासीं मसादार ऐं अमीद जानी बोतल पीती इहा पी अथऊं ये मिल्क बदला ने हाणे बाबा जेको आहे संगत असां हिते जेको आहे पंहिंजो गिलो पेंट था कयूं अलाह हाफ़िज़ अली वरी नेक्स्ट ब्लॉग में मिलंदासीं इंशाअल्लाह विलोक न बाबा विलोक अल्लाह हाफ़िज़ बाबा अली इहो कंहिं दोस्त चओ त गिलोप चओ विलोक न चओ